नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं के शहदाद कोट मां। शहदाद कोट भरिसां बलूचिस्तान के मीरपुर लिवेस थाणे जे हद में सोलंगी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा क़त्ल थी विया आहिनि। ॻोठ कनगेहड़ में ज़मीन जे मामले ते झेड़े में गोलियूं लॻण सबबि 3 ॼणा मारिजी विया आहिनि। मक़तूलनि में मुहकमुद्दीन खान, फज़ल हक ऐं मोहम्मद शरीफ सोलंगी शामिल आहिनि। धुरनि में छिकताण सब इलाके में ॾहका पखिड़िजी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन अपडेट कंदासीं के शहदाद कोट भरिसां बलोचिस्तान के मीरपुर लिवीस थाणे जी हद में सोलंगी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में 3 ॼणा क़त्ल थी विया आहिनि। ॻोठ कनगेहड़ में ज़मीन जे मामले ते झेड़े में गोली लॻण सबबि 3 ॼणा मारिजी विया आहिनि। जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे शहदाद कोट मां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर सद्दाम सोलंगी। जी सद्दाम, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी बिल्कुल कायनात ही अफ़सोसनाक वाक़ियो झलमक्सी जो इलाइक़ो आहे गंदावा, उनजे भरिसां जेको आहे मीरपुर लेवीस थाणे जी हद में सोलंगी बिरादरी जे ॿिनि धुरनि में पेश आयो आहे, जिते ज़मीन जे मामले तां झेड़ो थी पियो आहे। उन जे हिक ॿिए जे मथां फायरिंग थियण जे नतीजे में जेके आहिनि त 3 ॼणा क़तूल थी विया आहिनि। हीउ ॻोठ आहे कनगेहड़ में, जिते सोलंगी बिरादरी जी ॿिनि धुरनि में हिक ॿिए जे मथां जेको आहे त फायरिंग थी पई। फायरिंग जे नतीजे में 3 ॼणा जेके आहिनि त मौक़े ते फ़ौत थी विया आहिनि। उन खां पोइ जॾहिं हुते लेवीस पुलिस खे इतलाह ॾिनो वियो आहे, गंदावा पुलिस उते पहुती आहे, जंहिंखां पोइ लाश जेके खणाए गंदावा अस्पताल पहुचाया आहिनि, जिते जेके 3 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। फ़ौतनि में मुहक़िद्दीन वलद कालू खान, फज़ुल हक वलद होरान खान ऐं मोहम्मद शरीफ वलद मोहम्मद आज़म सोलंगी शामिल आहिनि, जन खे लेवीस पुलिस लाश खणाए सिविल अस्पताल पहुचायो आहे, जॾहिं त फायरिंग जे ॾहका जे करे इलाइक़े में पिणु ख़ौफ़ थी वियो आहे। जी सद्दाम, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण।